بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وبارك وسلم تسلیما. معزز سامعین کرام، जेतिरियूं बि मुबारकूं चओ उहे तव्हांखे ॾियां, छो त पंहिंजनि सां त सभु को प्यार करे, पर मज़ो तॾहिं आहे जॾहिं को अणॼातल अणसुञातल सां प्यार करे. आजिज़ खे इलाइक़े जी त वाक़फ़ियत न आहे, पर जेॾी महिल दोस्तनि ॿुधायो त जंहिं अल्लाह जे सालिह बानड़े जे हिन नगरीअ में इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चेलम जे निस्बत सां महफ़िल रखी वई आहे, उन यार जे नाले जी बि ख़बर कोन्हे, त फौरन दिल में ख़्याल आयो त अल्लाह क़ुरान करीम में फरमायो आहे त वइज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून.
जॾहिं मां अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वञे ख़ामोश थी जॾहिं ॿुधंदा आहिनि त उन्हनि जे मथां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। चारई पासा फ़सुल, विच में वणनि जी अजीब हीअ झनकार आहे। यादि रखो इहा मामूली ॻाल्हि न आहे। अल्लाह जे वलियनि जे मज़ारुनि ते त अल्हम्दुलिल्लाह, पर मां चवंदुसि त अक्सर करे मुकामनि में दीन जा जलसा रखो त ॿिनि ॻाल्हियुनि जो अहसास पैदा थिए। हिकु इहो त मज़ार खे ॾिसी करे इंसान खे पंहिंजो मौत यादि अचे त आख़िर फना 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना, आबे हयात जे पिए कोई फिर भी एक दिन मरना। इंसान के पंहिंजे मौत जी घड़ी याद अचे। नंबर 2, मज़ार ते अल्लाह जे क़ुरान ऐं महबूब जे दुरूद जी महफ़िल ॾिसी करे इहो भी याद अचे त रब जन ते राज़ी थींदो आहे। उन्हनि जे अंगणनि ते अल्लाह पंहिंजे क़ुरान जूं महफ़िलूं सजराईंदो आहे। हींअर जॾहिं अल्लाह जे क़ुरान करीम जी महफ़िल हली रही आहे, हे जेके जवानड़ा सुता पिया आहिनि, मतां इहो सोचो त कोन था ॿुधनि, मतां इहो सोचो त कोन था ॾिसनि। जेकॾहिं ॿुधण ऐं ॾिसण जी ॻाल्हि कयां त टाइम पूरो थी वेंदो। बसि हिकिड़ो जुमिलो चवां त मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त जॾहिं बि कंहिं क़बरुनि खां मुक़ाम खां गुज़र कयो त छा चओ, अस्सलामु अलैकुम या अहलल कुबूर, ऐ क़बरुनि वारो तव्हां ते अल्लाह जी सलामती हुजे। यादि रखो ही जुमिलो ऐं वञी आज़मायो। सलाम हमेशह जे लाइ जाॻंदड़ ऐं ज़िंदह ते वराइबो आहे, मोल खे सलाम कोन वराइबो आहे। ज़िंदह खे सलाम वराइबो आहे ऐं ज़िंदह बि उहो जेको जाॻंदो हुजे। इन जो मुंहिंजा दोस्त तजुर्बो करणो अथई त राति जेॾी महिल 12 बजे घर अची अबो निंड पियो हूंदो, सलाम वराईंदे चओ कोन वराईंदुसि। हालांकि अबो ज़िंदह खट ते सुतो पियो आहे, पर सलाम कोन वराईंदे। छो? अगर तोखे केर चवे त अबो ज़िंदह सुतो पियो थई, सलाम नथो वराई, त जवाब ॾींदे त निंड पियल ते सलाम वराइण जो हुकुम नाहे। सलाम उन ते वराइबो आहे जेको ज़िंदह त हुजे पर जाॻंदो हुजे। अंदर वे त अम्मा कुराड़ी खंघे थी पई चवंदे अब्बा अस्सलामु अलैकुम। त मुंहिंजा दोस्त इहो दलील तुंहिंजे लाइ काफ़ी आहे त हे जेके मज़ारुनि में आहिनि, हे जेके मज़ारुनि में आहिनि, मुंहिंजा दोस्त इहे मुर्दह न आहिनि, ज़िंदह आहिनि। बल्कि रुगी ज़िंदह न आहिनि, पर ज़िंदह हुजण सां गॾु अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि खे अहिड़ी अबदी ज़िंदगी अता फरमाई आहे जो हू ॾिसंदा बि आहिनि त ॿुधंदा बि आहिनि, ॾिसंदा बि आहिनि त ॿुधंदा बि आहिनि। जेतिरा दलील चवी मां ॾियण लाइ तयार आहियां, पर हिन वक़्तु मौज़ू न आहे। बसि इन करे चयुमि त मुंहिंजा मिठड़ा कॾहिं कॾहिं हिन मुक़ामनि ते प्रोग्राम कयो त अल्लाह जे ज़िक्र जूं ऐं दुरूद जूं महफ़िलियूं हलनि। ख़ुदा जो कसम खणी थो तव्हां खां पुछां त जवाब ॾियो, जंहिं ॻोठ में न उञ ऐं बुख हुजे, माण्हू ग़रीब घणा हुजनि, उते जे ख़ैरात कजे त ग़रीब ख़ुशि थींदा या नाराज़? जवाब ॾियो, जवाब ॾियो, छा थींदा? ख़ुशि थींदा न। अमीरनि खे अमीर त उही अमीर आहिनि, उन्हनि खे छॾे ॾियो। ग़रीब ख़ुशि थींदा आहिनि, पोइ खाईंदा त अमीर बि आहिनि, ग़रीब बि, पर ख़ुशि ग़रीब थींदो आहे। छो जो उन जो वेलो टरी पवंदो आहे। अल्लाह जा जेके सालिह बाना आहिनि, उन्हनि एतिरो कुझु कमाए छॾियो आहे जो अल्लाह उन्हनि जे क़बर वारी ज़िंदगीअ खे बि अज़ीम ज़िंदगी बनाए छॾियो आहे। लतीफ़ सरकार पुॼाणा त उहे सुभान अल्लाह कोड़े कन सलाम अचियो आतण उन्हनि जे मिटीअ खे बि अल्लाह इज़त ॾींदो आहे।
قرآن کریم پڑھاں دل تھی چوے تے نہ مزارن تے قرآن پڑھاں یا امام حسین شاہ ساسونے جو 40 جو قرآن پڑھاں مجھا دوست عزیز اللہ جو قرآن اللہ جو قرآن شان واروا رب چوے تو بے جیلا بھلو کر اللہ تو جو بھلو کندو اج ہتے تمہاں جے کا ذکر ای درود جی محفل سجائی آ نا نالو بھلے تمہاں منگو پیر وٹھو یا جے کو ونے سو وٹھو یا تمہاں جی مرضی آ پر ہن یار جو کو نالو ضرور ہوندو کو نالو ضرور ہوندو ऐं जॾहिं पंहिंजे हुन मौज में आयो त कंहिंखे ॿुधाईंदो बि त मुंहिंजो नालो ही अथई यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त लेकिन अब्दुल सत्तार फ़कीर मोहम्मद अली फ़कीर ऐं भले ॾिनो फ़कीर ऐं अयाज़ अली हकड़ो फ़कीरो तव्हांखे मुबारक आहे जो तव्हां अल्लाह जे महबूब जे दीवाननि जे मज़ारुनि ते रब जे क़ुरान जी महफ़िल सजाई आहे हींअर जीअं क़ुरान हली रहियो आहे दीन जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि इहे जवान तव्हां असांखे दुआऊं ॾेई रहिया आहिनि छो त रब जो क़ुरान जिथे पढ़बो आहे जेसि ताईं आवाज़ वेंदो आहे ओसि ताईं अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे मुझा दोस्त अजीज तो अल्लाह ताला जा लख एहसान जो अल्लाह ताला अहले सुन्नत के या इज्जत बख्शिया गोठन में तो कुरान जो महफिलियों पर झर झंग में भी कुरान जो महफिल वण जो जो पन पन्ना रब जो जिक्र कंदो पन पन जिक्र कंदो ये थोड़ी नंढड़ी गाल समझो बजाय अल्लाह जे वलियन जे मज़ारुन ते अगरबत्तियों बारण जे बजाय मसलो समझो कयो न कयो तहां जी मर्जी आ अगरबत्तियों बारण कहे कम जूं न आहिनि छो त दुआ घुरबिया मौला जहन्नम जे बाहि को पनाह में रख अल्लाह जे वलियन जे मज़ारुन ते बाहियूं न बारियो बियो कुछ भी हथ न चेव रुगी वण जा सावा पन खणी उते रखो जेस ताईं पन्नन में साह होंदो तेस ताईं रब जो जिक्र जारी होंदो हिते त हज़ारे वणन जा पन लगा पिया जिक्र ही जिक्र लगो पियो आ त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो गाल चढ़ी आई आ करे वठा हिकड़ी सोहणो कलंदर शहबाज भला वली जी हिकड़ी गाल करे पो महबूब दे थो हल सोहणो शहबाज कलंदर छा नालो वर तुम शहबाज कदे वक्त अचे त पुछ जो मुखो नालो चाहे चो उस्मान मरवंदी नालो चाहे गालायो हर अल्लाह जे कामिल वली जे मुआमिले में राज रखल होंदो आ दुनिया का पुछो जेके सुने उस्मान जे नाले को चिड़ था कन उन्हन के चो मुसलमान चिड़ न कलंदर जे नगरी में वेठो आ रात दी कलंदर जो नंगर खाई रहो हा पर निहार उन कलंदर जो नालो चाहे चो उस्मान चो नालो चाहे उस्मान ओ सोनो कलंदर कदे बुधाइंदो मई उन जो कलंदर लकब छो पियो शहबाज लकब छो पियो लाल लकब छो पियो लाल छाजे करे थियो कलंदर छाजे करे थियो शहबाज छाजे करे सडियो वक्त आयो बुधाइंदो मैं अज हिकड़ी गाल तो कया हिकड़े डी कलंदर सोहणो पांजे रमज में वने पयो अग्या हिकड़ो रिछन के नचाइण वारो फकीर बीठो हो केर रिछन के ढीबिकीअ ते नचाइण वारो फकीर बीठो हो गोठ जे ॿाहिरों ढीबिकी वजाए रिछ के पियो नचाए ॿारड़ा वॾड़ा मज़ाक में बीठा हुया जीअं जो माण्हुनि जी सुणे लाल कलंदर ते नजर पई हिक बे के चवण लगा लाल सोहणो अची वयो आ कलंदर बादशाह अची वयो फकीर के छदे करे सबई ड्रोड़न लगा फकीर जी महफिल टुटी वई फकीर के कावड़ आई सबई सोने कलंदर शहबाज सा मिलन लगा कचहरियों करण लगा हाल ओरण लगा फकीर के दुख थियो फकीर के कावड़ आई उन गोदड़ियों भी रखियो पांजे रिछ के मुंजा दोस्त वण जे पन सा या काठी सा धी करे सिधो कलंदर दे आयो निहारी त सोने कलंदर भी निहारियो सुने बादशाह कलंदर निहारियो निहारे सुने कलंदर के फकीर थो चवे त हे मानू चवन था त तू कलंदरा
سونے بادشاہ عثمان مروندی لال شہباز کلندر مرکی فرمایو الحمدللہ ماں کلندر آیا توجہ کجو ان فقیر نہارے چیو جے کدیں تو کلندر آہیں اساں میں فقیر تو چوے اساں میں تا کلندر آمہن سونے عثمان مروندی لال سائیں نہارے پوچھو تہاں میں آم کیاں کلندر چی ماں بھی کلندر ہاں وہ فقیر تو چوے چی تو ماں بھی کلندر مجھے خاندان میں علائے کترا کلندر سونے عثمان مروندی شہباز لال سونے نہارے مرکی پوچھو تہاں وٹ کلندر کہیں کھے چوندہ ہو ان فقیر جواب دنو جے کو ڈھی بھی کی وجائے جانور کے نچائے مانن جو توجہ حاصل کندوا اساں تا ان کے کلندر چوندا ہوں اساں تا ڈھی بھی کی جے اشارے تے ہیڑے خطرناک جانور کے بھی نچائیندہ ہوں جے کدے تو کلندر ہیں تا تو بک جو کرے دیکھار لال سونے کے تو ڈھی بھی کی وارو فقیر چیلنج کرے واہ سونا لال کلندر واہ سونا عثمان مروندی مرکی فرمایو اچھا ہانے تو پانجو کھیل مکھے دیکھار تا ماں ڈساں اتے بھی ڈھیبی کے ہی کہیں تا رچ میں حرکت آئی رچ ابھو تھن لگو نشارو کرے تا نچن لگو اشارو کرے ویہ تا ویہن لگو سونے کلندر فرمایو ہانے ون جے ہن پاسے او فقیر پانجے رچ یا بھولڑی کے بدھی لال سوڑو ہن پاسے بیٹھوا پان فرمایو چنگو ہانے رچ کے بدھی کرے ذرا ہیڈے تا چتا ماں پہ بدھائیں تا کلندر چھاکے چاہے بوا جی تاں جو ببر جو ون یا ہے لم جو ون لڑکیوں پہ ہوا نا ٹاری یہ کاٹھی لڑکی پئی ہوئی او فقیر بھی ہیٹھ کندھ کرے جی مجھا دوست عزیز ان ون جے ہیٹھا لگیو لال نہارے تو پیو او جی ون جے ہیٹھا لگیو فقیر گم تھی ویو فقیر گم تھی ویو جے کے غلام ویٹھا ہویا سونے کلندر شہباز انہن سا کچہری کرن شروع کئی انہن دے روحانی نگاہ کئی تہن دوں توجہ ہٹی ونجے سبنی جو توجہ ہٹی ویو وری لال سونے سا کچہریوں کرن لگا کچہری ہلی رہی آ مجھا دوست کلاک ہکڑو گزریو گھنو ہکڑو کلاک گزریو تا ہمراہ ہڈہوں اچے تھو پیو داہوں کندو تھو پیو اچے تا سونے لال سائیں نہاریو جیئے جو نہاریو اچے قدمن میں کری پیو سونے لال پچھو دے خبر چھا حالا ہانے چوتو ن فقیر جو حال بدھایا چوتا گتے حلی گال بیان کیا بدھایا وہ فقیر حال کیڑو کہو فقیر جواب دنو او سونا کلندر جیئے تواں سڑڑو کہو جیئے ہن کاٹھیے جے ہٹھوں ماں کراس کہو مجھے زندگی بدل جی وئی دنیا بدل جی وئی علاقو بدل جی ویو ماں کاٹھیے جے ہٹھوں لنگھی ہی تیس اکڑے دریا جے کنارے پجی ویس ہیڈے ہولے نہاریم نہ تمہاں نظر آیو نہ مجھو رچ نہ مانو نظر آیا دریا کنارے پہنچی ویس 5 منٹ گزریا ڈٹھم ہیڈا شیح تو پیو اچے ڈٹھم تا شیح مکھے کھائیں دو گھڑا دریا جے اندر جیئے دریا جے اندر گھڑیو سے وہ دریا جیئے پار تھی ہن پاسے ویس پوئتے نہاریم تشیح نظر کو نایو جیئے دریا ماں نکری باہر تھی سے پان دے جو نہاریاں تا لٹا سکایا جیئے جو کمیس لائیاں ڈسات ہن بھر مرد ہوئی سے ہن پاسے مائی تھی ویو ہاں سب ٹرپڑ بدل جیویا جیئے پان کے ڈٹھم مائی تھی ویو ہاں یکدم کمیس پاتم ہیڈے ہوڈے نہارم ملک عجیب لگو پیوا زمانو عجیب علاقو عجیب پانجے پان کے ڈساہی مکھے چھا تھی ویوا آیاں تساگیو لیکن مجھو سجو سسٹم تبدیل تھی ویوا ہانے حیا وکھوں ویہی رہو سے کچھ منٹ گزریا ہکڑو بکرار بکریوں کاہے آئیو دل میں سوچم تینے کے اپیل تو کیا
कया हाने माई थी वयस त अपील थी कया त मुखे ढक दे जी मुखे दिठे दिसना ची वाह मुजी अम्मा अज सुबह साण दुआ कई बच्चा झंग में तोखे रब कुंवार दींदो अज रब मुखे झंग में कुंवार दई छडिया इन चयो कुंवार दई छडिया उन बे रज़ा सा चयो त ठीक आ मुखे भी जरूरत ही मां भी हिते अणवाकुफ मुजा दोस्त अजीज उन बकरार सा गॾिजी वेंदी आ उते शादी जो मामलो थींदो आ शादी थी वेंदी आ औलाद थींदो आ बचड़ा जमदा हन मुजा दोस्त अजीज खोड़ अरसो गुजरी वेंदो आ अरसे गुजरण खां बाद हिकड़ो दफ़ो मुड़स चवंदो आ हल त हली भला दरिया जे किनारे चकरड़ो ॾेई अचो उन दरिया जे किनारे ईंदा हन मुड़स चवंदो आ पहिरीं औरत हई तू दरिया में लह पोथो मां लहा जीअं जो ही दरिया में घिड़ंदी आ मुंहिंजा दोस्त निहारे त मुड़स कोन्हे को वरी हुन पासे ॾिसे त वसंदी आ जीअं दरिया जे हुन कपर ते पहुती ॾिठई त वरी हेॾां शींहुं थो अचे ॿ विखूं जो खयई ॾिसे त सोणे कलंदर सां माण्हू बीठा न मां उते पहुची वियो हा सोने कलंदर पुछस दे खबर तो वारी कलंदरी त मूं ॾिठी भला असां वारी कलंदरी तो ॾिठी दाह करे चई सोना ओ तो मुखों केर पुछे मानुन चयो फ़कीर रिच भी बधो पयो आ डीबीकी भी पई आ सिस्टम सजो पयो आ ओडो वल्लर बचन जा जणे वी अचे कलंदर वट पहुती आ ऐ मुंजा दोस्त अल्लाह वारन खे मुझे रब्बे जुल जलाल जे तरफ का एतरी ताकत दिनल होंदी आ जो उनन जे आडो मानू जे आडो 100 साल गुजरी विंदा हन लेकिन जमाने में कुछ मिनट होंदा हन जेतरा मिसाल चवी मा कुरान मा देण जे ला तैयार हां तय मकानी छाहे तय जमानी छाहे मकानी छाके चेबो आ जमानी छाके चेबो आ हा मुंजा दोस्त जनते अल्लाह राजी थींदो आ अखि चिंबे बस कंदा हन त हजारन मैलन जा हजारे टन उन्हन जे आडो अचे विंदा त ही जेके मिट्टी जे हेठों सुता पया हन इनन के मिट्टी जे हेठों सुतल न समझ जा अल्लाह वारन जे जडे मज़ारन ते अचो त अदब सां रहो मुंजा दोस्त ही तमा सा के सबक दई रहा हन त जे कदे पंहिंजी जिंदगी अल्लाह जे इश्क में महबूब मदीने वारे घोट जे मोहब्बत में गुजारींदो त दुखियो ॾींहुं कोन ॾिसंदो मौजू आहे इमाम आली मकाम जे शहादत जो मुआफ़ कजो वलीअ जे दरड़े ते हुयुस इने करे वलीअ जी ॻाल्हि चढ़ी आई करे छॾियम हिकड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां कुरान जे आयत जो तर्जुमो कयां त मुझे हसन ऐं हुसैन जो शान छा है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जी जात जी ताकत बुध खुदा जी ताकत केतरी आ अल्लाह जो हाने कुरान पढ़ंदो वञा मता सुभाणे इलाके जा माण्हू फ़कीर अब्द सत्तार हकड़े खे चवन त फ़कीर आशिक ताहिरी आयो रुगी किस्सा खणी हलियो वयो हाने रब जो कुरान पढ़ंदो थो वञा ॿुधण वारा ॿुधंदा वञो अल्लाह जी ताकत केतरी आ अल्लाह फरमायो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून मुझे बेनियाज रब पांजे ताकत जो इजहार कदे पांजे सोने कुरान करीम में फरमायो तमा अल्लाह जी एतरी ताकत जो मां अल्लाह जी जात जेको इरादो कंदो हां इरादो करे चवंदो हां कुन थी वन फयकून ओहा उते जो उते थी विंदिया छा आयत पढ़ियम त अल्लाह जो इरादो जेको हूंदो आ अल्लाह चवे थो रुगी हुकुम कंदो हा कुन थी वन फयकून
थी वेंदी आहे अल्लाह जो इरादो। हाणे ॿी आयत आले रसूल जे शान में पढ़ा त मुंहिंजे रब जो इरादो छा आहे। अल्लाह फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुत्तहिरकुम तत्हीरा। अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह जो इरादो आ चाहे अल्लाह जो। मां बहराड़ीअ में भी तकरीर कुरान जे दलीलन सां कंदो हां त इहे माण्हू न चवंदा कि फ़कीर शहर में तकरीर दलीलन वारी तो करे। अल्लाह जो इरादो पहिरीं आयत में ॿुधायुमि। अल्लाह पंहिंजो पावर ॿुधायो त चवंदो हां थी पो थी वेंदी आहे। हाणे ॿी आयत कुरान जी तो पढ़ियमि त अल्लाह फरमायो इन्नमा युरीदुल्लाह मां अल्लाह जो इरादो आहे। कंहिंजो इरादो आहे वरी चो कंहिंजो इरादो आहे मां अल्लाह जो इरादो आहे लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। अल्लाह तो फरमाए त मां अल्लाह जो इरादो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अहल बैत जे वेझो पलीती कॾहिं बि अची न सघे। अल्लाह तो चए मुझो इरादो आ त मुझे महबूब जे बचड़न जो अहलल बैत कुरान लिखियो आ। छा लिखियो आ अहलल बैत मुझे अहल बैत जे भर में पलीती अची न सके। रब कुरान में ॿुधायो आ त जेको मां इरादो कंदो हां चवंदो आ थी वेंदो आ। माना अल्लाह ॿुधाए रहियो आ ओ दुनिया वारो मां अल्लाह जो इरादो तब्दील थियण वारो न हुंदो आ। मां अल्लाह जो इरादो अटल हुंदो आ। ओ दुनिया वारो मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न सा प्यार कजो छो त इहे उहे पाक हन जन जे भर में कॾहिं पलीती अची बि कान सघंदी आ। न रुगी खुद पाक हन वयुत्तहिरकुम तत्हीरा। अहिड़ा त पाक हन अहिड़ा त पाक हन जेको भी इन्हनि सां पंहिंजी निस्बत मिलाईंदो आ मां रब उनखे भी दुनिया जे मुसीबतुनि खां आज़ाद करे छॾींदो आं। अहल बैत पाक कह चयो चो अल्लाह जे पाक कुरान करीम फरमायो जॾहिं इहा आयत करीमा नाज़िल थी आ ततहीर वारी चादर जे हेठां केर केर हिन चो हिकिड़ो अलीउल मुर्तज़ा हिकड़ी अम्मा फातिमत ज़हरा हिकड़ो इमाम हसन सुहिणो हिकड़ो इमाम हुसैन सुहिणो। इन चईन तारन जे विच में 14 जो चंड मुझो मदीने जो ताजदार वेठो आ। अल्लाह जे पाक ज़ात जिब्रील के फरमायो ओ जिब्रील जी रब्बे जलील मां अल्लाह जो कुरान खणी वञ महबूब जे दरबार में पहुंच मुझो महबूब मां अल्लाह जो पाक कुरान पढ़ी दुनिया के ॿुधाए ओ दुनिया वारो ई उहा पंजन जी जोड़िया जंहिंखे अल्लाह अर्शन खां पाक हुजण जो लक़ब अता करे छॾियो आ। पाक घणा असां अहले सुन्नत आहियूं न ॻाल्हाए केर आहियूं अहले वरी चओ अहले सोने अबू बकर सिद्दीक जे सदाकत जो इकरार चो इकरार। सोने उमर फारूक जे अदालत जो इकरार। सोने उस्मान ज़िन्नूरैन जे हया जो इकरार। अली जा तो वही गुलाम आहियूं अली सोने सां तो वही प्यार आ। लेकिन हाणे मां कुरान करीम जी आयत पर बहराड़ी जो माहौल छा पढ़ी ॿुधायां ख़ास करे भला उन्हनि दोस्तनि खे ॿुधायां जेके मुंहिंजा दोस्त आले रसूल जो नालो ॿुधंदा हन
थोड़ो तबीयत में बेचैनी थी दिया, पर असहाबे रसूल जो नालो बुधंदा हन त तबीयत में अजीब खुशी पैदा थी दिया। हालांकि अहले सुन्नत हुआ जेको आले रसूल ते भी ठरंदो आ त असहाबे रसूल ते भी ठरंदो आ। लेकिन हकीकत छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती। कभी कागज के फूलों से अज लागी त्यूं कुरान जूं आयतूं तो पढ़ा त भले हिन इलाइके वारन के खबर पवे त आले रसूल कंहिंखे चइबो आ, असहाबे रसूल कंहिंखे चइबो आ। अज़मत असहाबे रसूल भी हक़ आ, अज़मत आले रसूल भी हक़ आ, लेकिन फर्क आ आले रसूल हूंदो आ, असहाबे रसूल असहाबे रसूल हूंदो आ। पहिरीं सिंधीअ में ॿुधाए पोइ तोखे रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायां। हाणे मस्जिद शरीफ वेझी पई आ, क़ुरान खणी आ त मां तोखे ॾेखारियां त मुंहिंजे अल्लाह जे ज़ात आले रसूल ला छा फरमायो आ, असहाबे रसूल ला छा फरमायो आ। ऐ मुसलमान मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न सां प्यार कर। जेकॾहिं जन्नत में वञण जो इरादो रखी थो त आले रसूल सां प्यार कर, असहाबे रसूल जो अदब कर। पर इहे ॿई शयूं उनखे नसीब थींदियूं जेके निस्बत औलिया अल्लाह जी रब नसीब फरमाईंदो आहे। ये सब कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। अज़ीज़ा ने मन औलिया अल्लाह ते भी पो ॻाल्हाईंदुमि। वक़्त खे ॾिसी करे वाइदो कयुमि त पहिरीं ज़ुबानी तौर ते ॿुधायां त आले रसूल कंहिंखे चइबो आ, असहाबे रसूल कंहिंखे चइबो आ। असहाबे रसूल उनखे चइबो आ अदा ॻाल्हायो न, असहाबे रसूल कंहिंखे चइबो आ चो जेके मुंहिंजे मदीने वारे मीर जे मथां जान कुर्बान कंदा हन। चओ असहाबे रसूल कंहिंखे चइबो आ जेके बचड़ा हुजूर जे मथां कुर्बान कंदा हन। असहाबे रसूल कंहिंखे चइबो आ चो जेको घर घाट सब मुंहिंजे मुस्तफ़ा ते कुर्बान कंदा हन, जंगिन में हुजूर सां गॾु हूंदा हन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असहाबे रसूल कंहिंखे चइबो आ चो त जेके हिन अखिड़ियुनि सां ईमान जे हालत में दीदार कंदा हन, निगाहे मुस्तफ़ा मिली वेंदी आ, उन्हनि खे सहाबी जो दर्जो मिली वेंदो आ। हुजूर हलंदा हन, पोयां पोयां हलंदा हन, पेर ते